अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए लतीफ़ जी ॿोली जीअं त कुझु ॾियारा अॻ में हिकिड़ी अमर पहुती घर ॾे जंहिं चयो त असां सफ़ेदपुर घराणे सां तालुक़ु रखूं था, महिरबानी करे असांजो वीडियो ते ज़िक्र वग़ैरह न कजो। असांखे पके जी ज़रूरत आहे। नंढड़ा बच्चा मासूम बिजलीअ जो बोरा था ॾिसो था, सख़्तु परेशान थी विया आहियूं। उनजे लाइ ही एसीटीसी पखो वठणु आया आहियूं, जंहिंजे लाइ असांजे अमानत मोकिली यूके खां, जेको हमेशह ग़रीबनि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे। ही 6000 रुपया, 1000 ॿ टे चारि पंज छह, अदा इहा ई क़ीमत ॿुधाई तव्हां। अच्छा ही सर तव्हांजी 6000 रुपया क़ीमत। अरे पखो बि ॾेखारियो। अच्छा ही पखो 6 महीने जी गारंटी आहे न जी? 6 महीना वारंटी, सॉरी वारंटी आहे न जी। 6 महीना वारंटी सां पखो आहे। ही रिमोट ठीकु आहे दादा। अलाह पाक आबाद रखंदो अहिड़नि दोस्तनि खे जेके ग़रीबनि हमदर्दनि जी ख़िदमत कंदा रहनि था। उमेद त इन्हनि खे ॾिसी करे ॿिया दोस्त बि इन कार ख़ैर में हिसो खणींदा। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, वॾी महिरबानी।